मां फौजिया एजाज। नज़र विझंदासीं हिन वक्त जी हेडलाइन ते। इदारों के खिलाफ जो अदारे हमारी जान है, तभी इदारे के खिलाफ इस्लामाबाद जी पिम्स अस्पताल PTI जे गिरफ़्तार अगवान शहबाज़ गिल जी सेहत इत्मीनान जोगी करार ॾींदे चयो आहे त खेसि दिलि जी तकलीफ़ नाहे। 5 रुकनी मेडिकल बोर्ड शहबाज़ गिल जो इब्तिदाई तिबी मुआइनो कयो। अस्पताल ज़रियनि मूजिब शहबाज़ गिल जी रत जूं टेस्टूं ऐं ECG कई वई। अस्पताल इंतज़ामिया मूजिब बेचैनी वधण सां दिलि जो धड़को तेज़ थी वेंदो आहे, साह खणण में तकलीफ़ थींदी आहे, पर शहबाज़ गिल खे दिलि जी तकलीफ़ नाहे। ज़रियनि मूजिब शहबाज़ गिल जो अॼु ॿीहर तिबी मुआइनो कयो वेंदो। मेडिकल रिपोर्ट बि अॼु ई तयार करे शहबाज़ गिल खे डिस्चार्ज करण या न करण जो फ़ैसिलो कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट में शहबाज़ गिल ते तशद्दुद खिलाफ PTI नई दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। शहबाज़ गिल ते तशद्दुद खिलाफ दरख्वास्त असद उमर ऐं बाबर रहमान दाख़िल कई। बाबर रहमान जो चवणु आहे त शहबाज़ गिल ते हिरासत में तशद्दुद थी रहियो आहे। फुटेज में ॾिसी सघिजे थो त शहबाज़ गिल खे कीअं पिस्तौल जा बट हया विया। शहबाज़ गिल अदालती कमरे में तशद्दुद जा निशान ॾेखारिया आहिनि। कंहिं ते तशद्दुद करे ॾोह मंझराए नथो सघिजे। आइन जे आर्टिकल 14F खे पामाल कयो वियो। अस्पताल में बि कंहिंखे शहबाज़ गिल सां मिलण न पियो ॾिनो वञे। कानून में आहे त कंहिंखे बि तशद्दुद जो निशानो न बणायो वञे। PTI अगवान असद उमर चयो आहे त हू कानून ते यकीन रखनि था। शहबाज़ गिल खे साह में तकलीफ़ थी ऐं हू पिम्स अस्पताल में रहियो। पूरे पाकिस्तान खे पतो आहे त शहबाज़ गिल खे गैर कानूनी तरीक़े सां तशद्दुद जो निशानो बणायो वियो। किन हालतुनि में हुक्मरानी सणाव कम नाहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त वॾा सियासी पंडित आईंदे जे कंहिं बि सूरतहाल जंग कती न पिया करे सघनि। मामला बिगाड़ ॾांहुं वधी रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन में तोशाखाना स्कैंडल केस में इमरान खान जी नाअहलिय बाबत दरख्वास्त ते ॿुधणी। हुकूमती इत्तेहाद पारां वकील ख़ालिद इसहाक़ इलेक्शन कमीशन में पेश। केस जी ॿुधणी कंदे चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त इलेक्शन कमीशन जे नज़र में इमरान खान अञा ताईं MNA आहे। क़ौमी असेंबली सेक्रेटरीट कमीशन खे इस्तीफ़ा मंज़ूर करे नाहे मोकिलियो। जेसी ताईं स्पीकर पारां इस्तीफ़ा मंज़ूर करे
न मोकिली वेंदी मेंबर खे डी नोटिफाई नथो करे सघिजे। इलेक्शन कमीशन पारां पीटीआई जे वकील खे दस्तावेज़ ॾियण जो हुकुम, ॿुधणी 22 अगस्त ताईं मुलतवी। मौसमियात खाते कराची समेत सॼे सिंध में वधीक बरसातनि जी अॻकथी कंदे कराची शहर में अर्बन फ्लूडिंग जो ख़तरो ज़ाहिर करे छॾियो आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ शाह चयो आहे त चौमासे बारिश जो ज़ोर बरक़रार आहे। सिस्टम जो कुझु हिसो राजस्थान ऐं सिंध जे ओभर वारनि इलाइक़नि में मौजूदु आहे, जेको सॼे सिंध समेत बलोचिस्तान ताईं फैलिजी सघे थो। कराची में राति ताईं बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदो। नवाबशाह, सखर, लाड़काने, जैकबाबाद ऐं दादू में मींहुं 20 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान आहे। बलोचिस्तान में 21 अगस्त ताईं बरसात जो वक़्फ़े वक़्फ़े सां सिलसिलो जारी रहंदो। कराची, हैदराबाद, छटे, बदीन, उमरकोट, थरपारकर, मीरपुर खास, सांघड़, नवाबशाह, टंडो अलायार समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां जारी तेज़ मींहुं तबाही मचाए छॾी। हेठाईअ वारा इलाइक़ा ऐं रोड रस्ता पाणी हेठि अची विया। फसलनि खे कापारी नुक़सान। कराचीअ खां हैदराबाद वेंदे मुंहिंजे वहिकिरे सबबि मलीर नदी में कार समेत लुढ़ी वियल हिक ई खानदान जे 6 भातियुनि समेत 7 ॼणनि जो नफ़ो पियो। रेस्क्यू अख़्तियारनि मूजिबि बोड में लुढ़ी वियल गाॾी तबाह थियल हालत में हथ कई वई। लापता माण्हुनि जी ॻोल्हा जारी आहे। कार जे ड्राइवर जे भाउ जो चवणु आहे त संदसि भाउ हैदराबाद वञी रहियो हुयो त हिक कुटुंब खेसि खणी वञण जो चयो। थधी नाले में ॿुॾी वियल हिक ई औरत जो मड़ हथ आयो आहे। 3 ॿारनि चयो वियो। मौसमियात खाते अॼु बि तेज़ मींहं जी अॻकथी करे छॾी। हैदराबाद में तूफ़ानी बरसात सबबि बोड वारी सूरत-हाल। शहर जे रोड रस्तनि ते गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो। ट्रैफ़िक जी पीह ज़िला इंतिज़ामिया बेवस बणियल। तेज़ बरसातुनि खां पोइ पैदा थियल सूरत-हाल सबबि हैदराबाद डिवीज़न में अॼु आम मोकल जो ऐलान। कराची में इंटर बोर्ड जा अॼोका थियल समूरा इम्तिहान बि मुलतवी थियल पेपर 25 अगस्त ते साॻे इम्तिहानी मर्कज़नि ते वरिता वेंदा। मेहरान यूनिवर्सिटी ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कैंपस खैरपुर बि बंदि रहंदा। हैदराबाद जे यूनिवर्सिटियुनि में थींदड़ मिड टर्म ऐं सप्लीमेंट्री जा इम्तिहान बि मुलतवी। बलोचिस्तान में बरसात ने बोरनि तबाही मचाए छॾी। वधीक 6 ॼणा हयाती विञाए वेठा। फोतियुनि जो अंग 202 थी वियो। टीडीए में मौज। बलोचिस्तान में बरसातुनि सबबि हिन वक़्त ताईं फोत थियलनि में 96 मर्द, 48 औरतूं ऐं 58 ॿार शामिल आहिनि। फोतगियूं बोलान, कोयटा, ज़ोब, दुकी, खुशदार, कोहिलू, खेज, मस्तोंग, हरनाए, किला सैफुल्ला, पशीन ऐं सिबी में थियूं आहिनि। 2 लख एकड़नि ते बीठल फसलनि खे बि कापारी नुक़सान रसियो आहे। पख्तूनख्वा में बरसातुनि दौरान 6 ॼणा फोत थी विया। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो चवणु आहे त बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में 6 माण्हू ऐं 6 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। 20 घरनि खे जुज़वी नुक़सान रसियो आहे। समूरनि ज़िलनि में
ज़िला इंतजामिया बंद पियल रोडन खे बहाल करण में सरगर्म। इंटर बैंक में डॉलर वरी महांगो, रुपए जे कदर में घटिताई। इंटर बैंक में डॉलर 1 रुपयो 12 पैसा महांगो थी वियो। डॉलर जी इंटर बैंक में क़ीमत 216 रुपया थी वई। अफगानिस्तान की राजधानी काबिल जी मस्जिद में धमाको, 21 माण्हू मारिजी विया, 41 ज़ख़्मी। धमाको निमाज़ दौरान थियो, भर पासे वारनि इमारतुनि खे बि नुक़सान। कंहिं बि ग्रुप ज़िम्मेवारी क़बूल न कई।